लिखी ॾियो त ख़बर वठां ही ख़ुशी ख़ुशी भॻवान बाबा जे तो लिखी ॾियो सोने हुसैन लिखी ॾिनो तूं असांजे ग़ुलाम उमर जो पुटु आहीं जॾहिं खणी उते अचनि था सदको वञा उमर फारूक रज़ी अल्लाह ताला वो चुमी वो रुको अखियुनि ते रखी चवनि था जॾहिं आऊं मरां त मुंहिंजे क़ब्र में इहो रुको रखिजो तकबीर नारे रिसालत त मलाइकनि खे ख़बर पए त आऊं उमर जेको आहियां सो हसनैन करीमैन पंजतनि जो ग़ुलाम आहियां यार जिन खे क़दुरु हो न पंजतनि बाग जो उन्हनि खां पुछो साईं वारे बकौल वाक़ई अॼुकल्ह जे इन मुलड़ू खे कहिड़ी ख़बर त पंजतनि जो क़दुरु छा आहे क़दुरु नबी दा ओ क़दुरु पाणी दा मछली ॼाणे या ॼाणे मुर्गाबी पखी आहे टुॿी ॾींदो आहे क़दुरु पाणी दा मछली ॼाणे या ॼाणे मुर्गाबी क़दुरु नबी दा अल्लाह ॼाणे या ॼाणे असहाबी त आउं चवां थो पंजतनि जो क़दुरु बि असहाबियुनि खां पुछो ख़बर पए हिननि वहाबियुनि खे कहिड़ी ख़बर पंजतनि छा आहे सही आहे मुंहिंजो हसनैन करीमैन मुंहिंजा इमाम हसन आले मक़ाम असां जीलानियुनि जो जद ॾाढो हसन मसना जो वालिद गौस आज़म जो ॾाढो असांजो बि ॾाढो नबी सही फरमायो त मुंहिंजे हिन नवासे जे जिस्म सां जंहिंजो जिस्म लॻंदो उहो जन्नत में वेंदो पोइ औरतुनि ख्वाहिश कई त असीं शादी करियूं जिस्म कीअं लॻे जिस्म खे शादी खां सवाइ त जिस्म हराम आहे न लॻण छो त औरतुनि खे घुर्जे त अखियूं हेठि रखनि मथे ते गंदी रखनि बेपर्दा न घुमनि अमा ख़ातून जन्नत फातिमत ज़हरा सलाम अलैहा जे नक्शे क़दम ते हलनि सैयदतुन निसाल आलमीन आहे अम्मा जी ज़ात बबरकात इमाम हसन सां जॾहिं नबी से फरमायो त मुंहिंजे हिन नवासे जे जिस्म सां जंहिंजो जिस्म लॻो सो जन्नत में वेंदो पोइ 99 या 100 शादियूं इमाम हसन अलैहिस्सलाम कयूं पंहिंजी ज़िंदगी में शादी कंदा तलाक ॾेई छॾंदा शादी कंदा तलाक इन जो मक़सदु इहो कोन त को पाण अयाश हुआ इन जो मक़सदु इहो त जजा जिस्म लॻंदा हुजनि त उहे जन्नत में दाख़िल थींदा वञनि अड़े जंहिंजो जिस्म लॻण सां जन्नत मिले त उन हस्ती जो शान छा हूंदो दुरूद पाक नबी पाक ते पढ़ो सल्लल्लाहु अला नबी मील वालिही न सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सलातु व सलाम अलैका या रसूलल्लाह सलातु व सलाम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं अल्लाह जो एहसान अल्लाह फरमाए मूं मोमिननि ते एहसान कयो हाओ न बा ऐं उम्मत ते एहसान अमा ख़ातून जन्नत बीबी पाक दामन फातिमत ज़हरा सलाम अलैहा जो आहे ॿुधजो उलमा इकराम जी मौजूदगी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़ो सजदो तवील कयो एतिरो तवील सजदो कयूं जो असहाबनि सम्झो त हुज़ूर जिन इंतकाल फरमाए विया आहिनि यकदम बीबी खातून जन्नत खे फरमायूं अर्ज़ कयूं त अम्मा हुज़ूर जिन शायद इंतकाल करे विया आहिनि असां में कंहिंखे ज़रूरत कोन्हे जो महबूब जे जिस्म खे असीं टच करे सघूं अम्मा खातून जन्नत अचे थी हुज़ूर जिन खे अची लोॾे थी त बाबा हुज़ूर जिन चवनि था त अम्मा ऐं सजदे में आहियां चई बाबा एॾो सजदो तवील ओ उम्मतियो ॿुधो ओ पंजतनि खां भॼण वारो पलीतो ॿुधो जेके पलीत ॿुधनि था लाउड जी आवाज़ ते जिते बि वञे थो उहे ॿुधनि त पंजतनि जो शान छा आहे तव्हां त मञण वारा आहियो ऐं उन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो जेके पंजतनि खां भॼनि था पंजतनि जो शान बयानु कर शीअनि जो शेवो कोन्हे असां सुन्नियुनि जो शेवो आहे शिया राफ़िदी त उहे आहिनि जिन इमाम हुसैन खे क़त्ल कयो असीं सुन्नी आहियूं जेके पंजतनि जा ग़ुलाम आहियूं शियो ग़ुलाम कोन्हे इन करे असांजा मुरीद न देवबंदी सां गॾिजो न तबलीग वारनि सां गॾिजो न पलीत शियनि सां गॾिजो गॾिजो त अहले सुन्नत सां गॾिजो अम्मा ख़ातून जन्नत अर्ज़ थी करे त बाबा एॾो तवील सजदो चई अम्मा उम्मत तो बख़्शराया चई अञा बख़्श कोन थी आहे कि जॾहिं अल्लाह जो इज़्न मिले पाक दामन न्याणी आसमान ॾे मुंहुं खणी चवे थी या अल्लाह मुंहिंजे महबूब वालिद जी रसूल जी दुआ क़बूल कर न त आऊं थी पंहिंजे मथे तां गंदी मुबारक लाहियां अल्लाह फरमायो जिब्रील तू फौरन वञ महबूब खे सजदे मां उथार जेकॾहिं अम्मा फातिमा गंदी लाथी त क़यामत क़ाइम थी वेंदी दुनिया तबाह थी वेंदी छा इहो एहसान कोन्हे उम्मत जे मथां तोखे मूंखे अम्मा ख़ातून जन्नत बख़्शरायो आहे तोखे मूंखे मदीने वारे मीर बख़्शरायो आहे
तोखे मूंखे हसनैन करे में यार ॻाल्हि त ॿुधो हुज़ूर साईं जी सवारी जी ॾाची हूंदी हिकिड़ी उकबा ॿी हूंदी कसबा हो न कसबा जेका हुई उन जो इंतकाल की थियो किबला साईं मौलवी साहिब मूं किताब में पढ़ियो त महबूब जॾहिं बुरको मटायो त उहा ॾाची बरनि में रोंदी हुई झंगलनि में रोंदी हुई वणनि में रोंदी हुई महबूब कोन ॾिठई न बज़ाहिर रोंदे 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 परेशान थी वई नेठ हुज़ूर अमा ख़ातून जन्नत जे दर ते आई ॿार जो रड़ कई त अमा ख़ातून जन्नत खे उहो हीलो अची वियो त मुंहिंजो बाबो इन ॾाची ते चढ़ंदो हो मथां मुंहिंजो महबूब त कोन आयो आहे ॾिसो न मोहबत जी तक़ाज़ा आले रसूल सां मोहबत रखण खां असीं अव्हांखे हरू भरू ईअं कोन था चऊं असीं चवंदा जेकर दीन इस्लाम ते हलणु चाहियो था त जिन दीन जे लाइ सिर ॾिनो करबला में सॼो घराणो जिन लुटायो बाबा दीन त आहे ई उन्हनि जो कोई न छोटी सुथण वारनि जो आहे छा यासे घोड़ा करण वारनि जो न न दीन त आहे ई इन्हनि सगोरनि जो पर ॾाची अचे थी अमा ख़ातून जन्नत ॿाहिरि निकिरे थी अमा ख़ातून जन्नत जे कुल्हे मुबारक ते पंहिंजो मोह रखे थी ॾाची मोह रखी ऐं पंहिंजे मख़सूस अंदाज़ में रोइण शुरू करे थी ऐं रोंदे रोंदे उन ॾाची जो कंधु उते ई हो त दम परवाज़ करे वियो उठनि खे बि ख़बर हुई त पंजतनि जो शान छा आहे मलाइकनि खे बि ख़बर हुई त महबूब अलैहिस्सलाम आया अमा ख़ातून जन्नत जे घर अब सम्झो था अचनि त अमा ख़ातून जन्नत परेशान वेठी आहे बाबा हसन हुसैन ॿई निकिरी विया आहिनि सवेर खां वठी आया ई कोन्हनि मंझंदि टाक थी वई आहे हज़रत अली खे बि गॾु खयूं पाण बि निकिता हलो ॻोल्हियूं शहज़ादनि खे ॻोल्हींदे झंग में अचनि त जिब्रील अलैहिस्सलाम हिकिड़े पर ते ॿिन्ही शहज़ादनि खे सुम्हारे वेठो आहे ॿियो पर मथां रखे वेठो आहे छा करे वेठो आहे अॾे जंहिंजा झूला जिब्रील झूलाए जेके परनि ते जिब्रील सुम्हारे जंहिंजा बोसा महबूब पाक चपनि जा वठे जेके सूंखे चवे त मुंहिंजा ही गुल आहिनि ही शहज़ादा मुंहिंजा गुल आहिनि अमा ख़ातून जन्नत खे फरमाइनि था त अमा हुसैन खे न रुवाड़ मूंखे तकलीफ़ थी थिए ऐं उन हुसैन जे घराणे खे जिन लुटियो अॼु उन यज़ीदियत जा पोइ लॻ बि वेठा अथव यादि रखिजो जे हुसैनियत बाक़ी आहे त यज़ीदियत बि बाक़ी अथव हुसैनी क़यामत ताईं हूंदा यज़ीदी बि हूंदा मगर इन्हनि जो पाण में तज़ाद हमेशह रहंदो इंशाअल्लाह शैतान बि हूंदो शैतान जा मुखालिफ़ बि हूंदा पाण हूंदासीं सहाबे किराम रिदवानुल्लाह अलैहि मजमईन पंहिंजो सभु धन तन मन लुटाए छॾियो महबूब जी ज़ात तां हिकु दफ़ा हुज़ूर साईं फरमायो जंग लॻी आहे अचो माल खणी अचो त घोड़ा वठूं तीर वठूं नेज़ा वठूं तलवारूं वठूं को असां बि वञे थो चोथों हिसो माल खणी थो अचे को असां बि अधु माल जो खणी थो अचे को असां बि टे हिसा खणी थो अचे सोणो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह जेकी वटि सो हुन में सुई सघो बि गॾो मथे ते आयो या रसूलल्लाह ही आज़ुर आहे नबी साईं पुछो अबू बकर ॾे ख़बर घर में छा छॾियो अथई रसूल अॻियां वेठो आहेसि चवे थो साईं घर छॾियो अथमि अल्लाह जो रसूल अबू बकर जो अक़ीदो त मुंहिंजे घर बि रसूल आहे हाज़ुर नाज़ुर आहे इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन इला आखिरह नबी शाहिद आहे हर हंधि आहे कोन्हे अब सम्झो पिया मुंहिंजूं ॻाल्हियूं ॾिसो अव्हां सां थोरी गुफ़्तगू इन क़िस्म जी करियां पियो अव्हांखे शायदि न ई पई लॻे पर असांजे शेर हिंदुस्तान जहिड़ा आलिम हूंदा त ख़ुदा कंदो पंजतनि जो शान बि अव्हांखे चङी रीति सम्झ में अची वेंदो साईं आला हज़रत जी ॻाल्हि कई त सैयद खे डोली में जे खयुसि आऊं ॻाल्हि करियां थो इमाम अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम अबू हनीफ़ा मदरसे में पढ़ाईंदे पढ़ाईंदे उथी था बीहनि वेही था रहनि उथी था बीहनि वेही था रहनि 70 दफ़ा त कंहिं चयो की इमाम अबू हनीफ़ा जा शागिर्द अलफ़ बे ते वारा कोन हुआ गौस कुतुब हुआ उन्हनि चयो त क़िबला अॼु भला छा पिया करे उथवे लॻी पई आहे की उथवे इन करे करियां थो साम्हूं जेके ॿार रांदि पिया रहनि उन में हिकिड़ो सैयद ज़ादो आहे हाणे अलाए त उहो वॾे हूंदे शराबी थींदो या अलाह पनाह ॾे ज़ानी थींदो या चोर थींदो उहो त ख़बर आहे को नंढड़ो आहे पर अॻ में छा थो थिए हिकिड़ो सैयद ज़ादो आहे जॾहिं रांदि रहंदे रहंदे मुंहिंजे साम्हूं थिए थो त अदब में उथी थो बीहां सुभान इहा ॻाल्हि असांजे उलमा इकराम खे ख़ुशूसन ज़हन में रखणु घुरिजे त इमाम अबू हनीफ़ा खां मथे अॼु दुनिया में को आलिम कोन्हे जॾहिं इमाम अबू हनीफ़ा उथी सघे थो सैयद ज़ात लाइ त पोइ सैयद ज़ात लाइ अव्हांखे बि उथणो पवंदो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह
पहिरीं वली कोन हो, पहलवान हो, पहलवान। ये बादशाह जो विहारियल पहलवान हो। पोइ सैयद ज़ादो हुनजे घर में हिकिड़ी न्याणी हुई जेके शादी करण जी मगर इंतज़ाम कोन हो, त सैयद ऐं उनखे चवंदो आहे जेको माण्हुनि जे अॻे हथ न ॾिघेड़े, हथ ॾिघेड़े उहो पेनड़ू आहे, फ़क़ीर आहे, सैयद कोन्हे। त उन सैयद चयो त आऊं कीअं हथ ॾिघेड़िया, कीअं कंहिंखे सुवाल करिया त आऊं सैयद या मूंखे कुझु ॾे। सैयद काइनात जो मालिक आहे। गुरबत ॿी शइ आहे, गुरबत महबूब खे बि मिली, पर हुनजी जेका अना आहे, जेका इज़त आहे, जेका हुनजी जेका कुवत आहे, उहा त बरक़रार आहे न। अचे थो हज़रत जुनैद बगदादी वटि, चवे थो आहे जुनैद आऊं सैयद आहियां, सॼो मसइलो ॿुधाई, तूं बादशाह जो पहलवान आहीं, मुंहिंजी गैरत नथी चाहे त आऊं कंहिंजे अॻे हथ ॾिघेड़िया। तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, जी ॿुधा, जी तोसां आऊं मलाखड़ो कंदुसि कुश्ती, तूं किरी पइजा, तूं किरी पवंदे मूंखे इनाम जाम मिलंदो, आऊं पंहिंजी न्याणी उथारींदुसि। क्या वो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह चयो ठीकु आहे। साईं भेर ते ॾौको लॻो, दुनिया गॾु थी वई, बाबा हाणे हज़रत जुनैद सां फलाणो माण्हू सैयद कुश्ती थो करे, सैयद हुजे सफ़ा थकल हो वीचारो, हज़रत जुनैद जे नालो, माण्हू अची गॾु थिया त भला ही ज़मीन आसमान जो जहिड़ो बि थिए। माण्हू आया, हज़रत जुनैद बगदादी मल कंदे कंदे जुनैद बगदादी किरी पियो, अची जो माण्हू ताड़ियूं वॼायूं, अची जो जीअं थींदो आहे इनाम जो वसकारो थियो त सैयद माला माल थी वियो। पर जुनैद बगदादी पंहिंजे इज़त नफ़्स खे मजरूह कयो, पंहिंजी अना खे ख़तम कई। ऐं जेकॾहिं असां में एतिरी ताक़त हुजे, छा असीं कंहिंजे अॻियां किरंदासूं, हार खाईंदासूं, कोन खाईंदासूं। राति जो सुम्ही थो रहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ख़्वाब में अचनि था त ऐं जुनैद, तो मुंहिंजे बचे जी इज़त कई, ऐं तोखे अलाह खां वठी सभु कुझु अता थो करे छॾियां। ऐं पोइ हुज़ूर गौस आज़म उन सिलसिले जा मुरीद आहिनि। जुनैद बगदादी आहे, सरी सख्ती आहे, मारूफ करखी आहे, जेके बुज़ुर्ग लड़ी मजा आहिनि, पाण उन्हनि जा मुरीद आहिनि। त सैयद ज़ात जी इज़त अमीब करियो, उलमाए किराम जी इज़त करियो, माउ पीउ जी इज़त करियो, ओड़े पाड़े वारनि सां इज़त करियो। ॾिसो अव्हां जो मुल्क हिंदुस्तान आहे, मूंखे अव्हां जे मुल्क में अचण सां ॾाढी ख़ुशी थी आहे त हिते जो हिंदू मुस्लमान ॿई भाउरनि वांगुरु रहनि पिया। बल्कि आऊं तव्हांखे चवंदुसि त जेकॾहिं अव्हीं पंहिंजे हिन मुल्क हिंदुस्तान जी तरक़ी चाहियो था, पंहिंजे औलाद जी तरक़ी चाहियो था, त हिंदू ऐं मुस्लिम गॾिजी हलो, हिन मुल्क जी अव्हीं ख़िदमत करियो ऐं तालीम हासिल करियो। छो जाहिल माण्हू कंहिं कम जो न आहे, तालीम वारो इंसान जेको आहे सो इंसान सोबर आहे। तव्हीं तालीम पहिरीं अवल शरई दीनी तालीम अहले सुन्नत वल जमायत जे मदरसनि में, जीअं साईं जो मदरसो आहे, मुफ्ती साहब जो मदरसो आहे, या अहले सुन्नत जा मदरसा आहिनि, उन्हनि में तव्हां पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियारियो ऐं हिंदी पढ़ो, इंग्लिश पढ़ो, ख़ुदा करे तव्हीं मुफ्ती बि थियो, ख़ुदा करे तव्हीं PhD बि करियो, डॉक्टर बि थियो, इंजीनियर बि थियो, वकील बि थियो, अलाह करे तव्हीं लीडर थी वञो, मगर थींदव तॾहिं जॾहिं इल्मु हासिल कंदव। हाणे उहो वक़्तु न आहे जो जाहिल थी हलंदव त दुनिया में अव्हांजो को बि क़दुरु कोन कयो वेंदो। जेकॾहिं पंहिंजो क़दुरु करणु चाहियो था, दीन इस्लाम खे जो बि क़दुरु करणु चाहियो था, पंहिंजे वतन भारत इंडिया जो क़दुरु करणु चाहियो था, त तालीम हासिल करियो। असल में तकरीर त मूंखे करणी कोन हुई, न का आऊं तकरीर करियां पियो, मूं तबरकुन क़ुरान पाक जी आयत पढ़ी त जॾहिं बि को महफ़िल पढ़जे त क़ुरान पढ़णु ज़रूरी आहे, सम्झो था। अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त ही जेके ॻाल्हियूं मुफ्ती साहब तव्हांखे आले रसूल जे बारे में ॿुधायूं, या मूं तव्हांखे थोरो घणो ॿुधायो, हाणे आख़िर में अचूं था उन हस्ती जे बारे में। आख़िर में उन ई हस्ती जे बारे में अचूं था जंहिं हस्ती जे करे असीं हिते गॾिया आहियूं। उन हस्ती जो नामे नामी, इस्मे गिरामी, आसमान विलायत जे शम्सो कमर, मुर्शिदे फरिश्तो जिन्नो बशर, हजरो शजरो बहरो बर, कुतुबुल अख्ताब, शहनशाह बगदाद, सैयदुल सादात, शेखुल मशाइख, ताजुल आरफीन, रहबर अकाबर दीन, वारिस किताबुल्लाह, नाइब रसूलुल्लाह, बाज़ शब, पीरान पीर, दस्तगीर, रोशन ज़मीर, महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, गौसे समदानी, शहबाज लामकानी, किंदील नूरानी, सैयदना व मुर्शिदना अबू मोहम्मद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु।
सॼो फैज़ मुंहिंजे सुहिणे बगदाद वारे दस्तगीर जो आहे। आउं हिकिड़ो गुनहगार आजिज़ बेकार बंदो आहियां। मूंखे पंहिंजे कम इल्मी ऐं मूंखे पंहिंजे अफ़आल जी ख़बर आहे। जेकॾहिं के धरती ते को वॾो गुनहगार हुजे त आउं सम्झां थो पीर ताज खां मथे ॿियो को बि कोन्हे। मूं जहिड़ो गुनहगार को बि कोन्हे। बाबा अवी दुआ करियो त अलाह मूंखे बि बख़्शे, ऐं दुआ करियो त अलाह अव्हां खे बख़्शे। ही फैज़ हुज़ूर गौस आज़म दस्तगीर जो आहे। 471 में मुंहिंजो सुहिणो पैदा थियो। 471 में हुज़ूर गौस आज़म जिन ॼावा। पोइ पाण वॾा थिया, पोइ तालीम हासिल कयूं। कंहिं पुछियो क़िबला तव्हीं कुतुब कीअं थियो? पाण फरमायूं दरस्तुल इल्म हत्ता सिरत कुतुबन। ऐं इल्मु पढ़ंदो 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 कुतुबियत जे मक़ाम ते पहुची वियुसि, गौसियत जे मक़ाम ते पहुची वियुसि। मुआ पे ज़िंदा कयईं। नबी ते फरमायो त मुंहिंजे उम्मत जा वली ईअं हूंदा जीअं बनी इसराइल जे नबियुनि वांगुरु। माना नबी कोन हूंदा उन वांगुरु, माना जीअं हुननि कमु कया थी मुंहिंजा वली कंदा। जीअं हज़रत ईसा मुआ उथारिया थी मुंहिंजे गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी बि उथारिया। मतां भुलिजो न। सो ॻाल्हि पे कयूं त मुर्शिद करीम असांजो मुर्शिद केरु आहे बाबा? सभई चओ अब्दुल कादिर जीलानी। अच्छा, जेको जंहिं पीर जो मुरीद आहे, हज़रत पीर साहब बागारो रहमतुल्लाह अलैह रोड़ी वारो, जेको उन जो मुर्शिद आहे, उहो मुरीद आहे, उहो पंहिंजे मुर्शिद सां पंहिंजो दामन मज़बूत रखे। हज़रत गौस बहालक ज़करिया रहमतुल्लाह अलैह मुल्तान वारा साईं, उन्हनि जो मुरीद पंहिंजे मुर्शिद सां दामन मज़बूत रखे। हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह अलैह हालन वारो, उन जो मुरीद उन सां पंहिंजो दामन पको रखे। ऐं जंहिं जंहिं पीर जो मुरीद आहे जेको, असां उनखे टच नथा करियूं, उहो पंहिंजे मुर्शिद जे तरीक़त ते हले। हा, जेको मुरीद अब्दुल कादिर जीलानी जी गादी सांगरे मंझां जेको मुरीद आहे, तंहिंखे कादरी सॾाइणो पवंदो। कादरी कादरी कादरी। फ़खुर सां महसूस कजो कि पंहिंजे पाण खे सॾाइजो त आउं फलाणो कादरी आहियां, फलाणो कादरी आहियां, फलाणो कादरी आहियां। रुगो साईं खे ख़बर आहे त वहाबियुनि जो वॾे में वॾो आलिम अशरफ अली थानवी नशरो तैयब किताब है न सही, उन में लिखे थो त अच्छा लिखियो हुन आहे उलझाए पाऊं यार का ज़ुल्फ़े दराज़ में लुआ गया सयाद अपनी जाल में। हुनखां पाण ख़ुदा ताला लिखाए छॾियो। हुन लिखियो त पीरान पीर दस्तगीर जो धोबी हो धोबी, उहो कब्र में वियो, मलाइकनि पुछियो त मर रबो का, त चई मूंखे का ख़बर कोन्हे, आउं गौस जो धोबी आहियां। वमा दीनो का, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? चई मूंखे का ख़बर कोन्हे, आउं गौस आज़म जो धोबी आहियां। चए तुंहिंजो नबी केरु आहे? चई मूंखे का ख़बर कोन्हे, आउं गौस आज़म जो धोबी आहियां। मलाइक वञनि था, यार ही बानो कहिड़ो आहे? न तोखे थो सुञाणे, न तुंहिंजे दीन खे सुञाणे, न तुंहिंजे रसूल खे सुञाणे, रुगो चवे थो त आउं गौस आज़म जो धोबी आहियां। अल्लाह फरमायो त हिनखे आलम बरज़ख मां जन्नत जी दरी खोले ॾियो। छो त जे गौस खे सुञातो ते मूं रब खे सुञातो। नारे तकबीर, नारे रिसालत, शहादत का दामन, नारे हैदरी, नारे हैदरी। जोश कोन आयो, चओ नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, हैदरी, या आउं केतिरी तरबियत तव्हांजी कंदुसि। आउं त वेंदुसि हलियो जुमे जे ॾींहुं बाबा इंशाअल्लाह। नारो मूं अव्हांखे हणायो आहे, इन नारे सां हटिजो मतां। इंशाअल्लाह। मुंहिंजे वञण खां पोइ घणा माण्हू बकवास कंदा, सम्झी वञिजो। साईं ही हो, साईं हूं हो, कसम अथव ख़ुदा जो कंहिंजे ॼार में न फासिजो। जेके सांगरे जी दरगाह जा मुरीद आहियो, से कंहिंजे ॼार में न फसिजो। इंशाअल्लाह। कंहिं मदारी जे मुरली जे न नचजो। गौस आज़म जा मुरीद आहियो, हदे क़ाइम रहिजो। इंशाअल्लाह। अल्लाह साईं अव्हांखे ॾींहुं क़यामत तक पंहिंजूं बरकतूं नेमतूं हासिल कंदो इंशाअल्लाह। आमीन। दिलि त चवे थी सॼी राति ॻाल्हायां, पर 15-16 ॾींहंनि जो उजागिल पिया, सफ़र बि कयल आहे, ऐं मुफ़्ती साहिब न ॻाल्हाया त आउं अञा बि ॻाल्हायो वञा, पर हेॾे आलिम जे अॻियां ॻाल्हाइण थोरो असांखे बि थोरो उन में तकलीफ़ थिए थी। त हाणे हेॾे आलम जे अॻियां असीं छा ॻाल्हायूं? पाण जेके बि ॻाल्हियूं हुयूं सो ॿुधाए वियो। बाक़ी मूं ईअं जीअं थींदो आहे दादा, मुर्शिद गूंगो त कोन ॻाल्हाए आहे खणी, अदा मुर्शिद हाणे चई सघो त गूंगो कोन्हे, ज़बान आहे।